सोभोदेरो में बिन मज़लूम न्याणियुनि शकीला शेख ऐं अलीज़ा हत्तार जी हिमायत में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। रैली बस स्टैंड खां प्रेस क्लब सोभोदेरो ताईं कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ॻोठ अमीन शेख जी मासूम न्याणी शकीला शेख सां ज़ना जी कोशिश थी, जंहिं जी FIR टिपाणी बहलियम थाणे ते दाख़िल आहे, पर ॻोठ जो बाअसर सत्तार शेख न्याणी जे वारसनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वठी मासूम न्याणी जे वारसनि मथां बिना केसनि जे छापा हणाए उन्हनि खे तंग करे थो। उन्हनि खे मौतमार धमकियूं ॾिए थो त केस तां हथु खणो, ॿी सूरत में अव्हां ॻोठ मां लॾे वञो। हुननि IG सिंध खे अपील कई त सत्तार शेख ऐं संदसि हिमायती पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं न्याणीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए तरफ़ सिमे हाई स्कूल जे मासूम शागिर्दाणी अलीज़ा हत्तार खे वॾे वक़्त खां इंसाफ़ नथो ॾिनो वञे। उन्हनि खे तंग कंदड़ गिरोह सरेआम वेठो आहे, जंहिं जे करे न्याणियूं तालीम हासिल करण खां महरूम आहिनि। हुननि चयो त जल्द अलीज़ा हत्तार जे वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ अमली कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ सत्तार शेख मीडिया वारनि सां राब्तो कंदे चयो त समूरे इलाइक़े ऐं सिंध पुलिस जे आला ऑफिसरनि खे ख़बर आहे त पंहिंजी जान जोखे में विझी अमन अमान ख़ातिर केतिरा ई इनाम याफ़्ता धाड़ेल पकड़ाया आहिनि ऐं मुंहुं इनाम मिलियल आहिनि। शकीला शेख जा वारिस ऐं जवाबदार पाण में मामा भाणेजा आहिनि। उन ताल्लुक़ सां मुंहिंजो को बि ताल्लुक़ न आहे ऐं इहो जवाबदार जेल में आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।